जी कोई काथे नौकरी कंदो आहे भाई, है न, तो उनके हर महीने तनख्वाह मिलंदी आहे। चओ हरे राम। उन तनख्वाह सां उहो पंहिंजो परिवार बि हलाईंदो आहे, पंहिंजी बि जेके ख़र्च हुजनि, जेके बि ज़रूरत जी शयूं हुजनि, उन सां पूर्ति थींदी आहे। यानी उन तनख्वाह सां उनखे छा मिलंदो आहे? सुख मिलंदो आहे। पंहिंजे सुख साधन जी उहो व्यवस्था कंदो आहे। चओ हरे राम। तीअं ई भक्तनि जे लाइ, सेवकनि जे लाइ प्रभु परमात्मा जे चरणनि जी नौकरी, सत्संग भक्ति सेवा जी नौकरी आहे। अगर इनमें कोई पूछे कि तनख्वाह केड़ी थी मिले भाई, उते तो धन मिलंदो, पैसा मिलंदा। अगर कोई संसार जी नौकरी कंदो तो इते केड़ी तनख्वाह मिलंदी आहे, इते केड़ो धन मिलंदो आहे? चवनि था पैन सां असां पंहिंजे तन जे सुख सुविधा जी व्यवस्था कंदा आहियूं, पर सतगुरु जेके थींदा आहिनि उहे असांजे मन में शांति अचे इन जी व्यवस्था कंदा आहिनि। चओ राम। ॿी कहिड़ी तनख्वाह ॾींदा आहिनि, ॿियो कहिड़ो धन ॾींदा आहिनि? हिकिड़ो सेवक संतन वटि वियो, नयो नयो जुड़ियो, ॾाढो सुंदर हिकिड़ो उदाहरण भाई, है न। चओ हरे राम। तो प्राय 90% असां अगर कंहिं बि संत सां जुड़ंदा आहियूं या भक्तिअ में वेंदा आहियूं, सत्संग में वेंदा आहियूं, त 90% माण्हुनि जे मन में कोई न कोई आस हूंदी आहे, कोई न कोई इच्छा हूंदी आहे। चओ हरे राम। है न। जीअं असां ई कंहिंखों पुछंदा आहियूं भाई तव्हां कीअं जुड़ियो, त स्वाभाविक आहे, सभु लॻभॻि अनुभव पंहिंजो ईअं ई ॿुधाईंदा आहिनि कि हिकु बार हे तकलीफ़ हुई त असां संतनि वटि आयासीं, इहो पुछणो हुयो त संतनि वटि आयासीं, मुंहिंजो हे कमु रुकियल हुयो, बाबा जन कृपा कई त हे कमु थी वियो। यानी कहिड़े न कहिड़े आस सां, कहिड़े न कहिड़ी इच्छा सां असां भक्ति सां जुड़ंदा आहियूं। तीअं ई हो सेवक बि जेको संतनि वटि आयो, हुनजे मन में बि कोई इच्छा हुई, संतनि सां जुड़ियो। चओ हरे राम। 2 महीना, 6 महीना, 8 महीना, साल गुज़रियो, संतन की त ख़बर हुई भाई कहिड़ी इच्छा सां जुड़ियो आहे, छो जो स्वाभाविक जेके बि जुड़ंदा त ॿुधाईंदा आहिनि संतन खे, साईं मुंहिंजी हे इच्छा आहे। संतन पुछियो हिकु ॾींहुं कि भाई जंहिं इच्छा सां जुड़े उहो कमु तुंहिंजो थी वियो? चयो न बाबा। तो संत मुस्कुराइण लॻा, चयो भाई कमाल आहे, तोखे कुझु मिलियो बि न आहे, पर मां ॾिठो आहे तूं हे दर छॾियो बि न आहे। चओ राम। छो जो असां छा कंदा आहियूं, कंहिं असांखे चयो भैया हनुमान जी पूजा कर, तुंहिंजो हे कमु थी वेंदो, हल भैया शुरू कयो, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिंहिं लोक उजागर। ईअं न भाई, 2 महीना ट्राई कंदासीं हनुमान जी खे, 3 महीना कोशिश कंदासीं, रिझाईंदासीं, हनुमान जी मां कमु न थियो, वरी कंहिं चयो अरे हनुमान जी भक्ति तो करे, राम जी खे पकड़। चओ हरे राम, कमु थी वेंदो। ठीकु आहे भैया हलो, राम जी खे पकड़ियोसीं, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम कयोसीं, वरी कमु न थिया, वरी कोई अची वियो, राम जी भक्ति तो करे, अरे कृष्ण भगवान के पकड़ो भाई, चलो भैया हे भी करे था ॾिसूं। त असां तुरंत मटे वठंदा आहियूं। त संतन चयो कि भाई तुंहिंजी आस पूरी नथी थिए, तॾहिं बि तूं रोज़ ईंदो आहे, कमाल जी ॻाल्हि आहे, तोखे कुझु मिलियो बि न आहे। चई बाबा कीअं न मिलियो आहे? हा आयो मां ॿी इच्छा सां हुयुमि, मूंखे अलाए कहिड़ी बास पूरी करणी हुई, उहो कमु त न थियो आहे, पर तव्हां चओ था कुझु मिलियो कोन्हे, कीअं न मिलियो आहे? मां रोज़ ईंदो आहियां, मूंखे एॾा सुंदर तव्हांजा दर्शन मिलंदा आहिनि, मां रोज़ ईंदो आहियां, हिते मूंखे संगत जा दर्शन मिलंदा आहिनि, मां रोज़ ईंदो आहियां, सभिनीनि खां ऊचे में ऊचो धन प्रभु जो नाम उहो तव्हां मूंखे रोज़ ॾींदा आहियो, ॿियो मूंखे छा खपे? चओ हरे राम। संत बि मुस्कुराइण लॻा। यही त असली फ़ाइदो आहे संतन जे दर ते वञण जो। चओ राम। बाक़ी त सभु नंढी ॻाल्हियूं आहिनि, ॾाढी नंढी ॻाल्हियूं आहिनि। श्री कृष्ण गोविंद। इहो ही असली फ़ाइदो आहे। मेरी तनख्वाह भी कुछ कम नहीं, और कुछ मिले ना मिले गम नहीं। ॿुधायो अहिड़ी नौकरी थींदी भाई काथे? चओ राम। काथे अगर तनख्वाह घटि मिले त माण्हू छा कंदो आहे? हिन महिल ॿुधायोसीं न, हनुमान जी खे छॾे राम जी खे पकड़ींदो, राम जी खे छॾे कृष्ण भगवान खे माण्हू पकड़े वठंदो।
काथे अगर कंहिंखे कोई नौकरी करे तनख़्वाह घटि मिले त छा कंदो भैया, मटींदो न नौकरी। पर ॾिसो भक्त कीअं हूंदा आहिनि, सेवक कीअं हूंदा आहिनि, भले मन जी मुराद पूरी थिए न थिए, इच्छाऊं पूरी थियनि न थियनि, वो भगवान जे चरणनि खे न छॾींदा। चओ राम।